थी वही आहे, पर पोइ बि असां में उहो विश्वास जी कमी आहे। चओ हरे राम हरे राम। उहो भरोसे जी कमी आहे। ॿिया साधन ॻोल्हे वठंदा आहियूं कि असांजो कमु कीअं ठहे कीअं ठहे, पंहिंजे कर्मनि ते ध्यानु न ॾींदा आहियूं। भाई असांजा केॾा कर्म थियल हूंदा, एहे नीच कर्म हरि मेरे। पर जेॾी महिल असांखे सुख भोग भोगणो आहे त ओॾी महिल अगरि कोई कष्ट थो अचे, दुख थो अचे, त पोइ असां वरी भटकी था पऊं। चओ हरे राम हरे राम। ॿुधो था न भाई, रामायण में कर्म प्रधान विश्व रची राखा, जो जस करें सो तसफल चाखा। कर्म ही प्रधान आहे। जहिड़ो कर्म कंदासीं ओड़ो असांखे भोग भोगणो पवंदो। कंहिंजो अगरि भलो कंदासीं त पोइ भॻवान असांजो बुरो छो कंदा भाई? तव्हां पाण वीचार करे ॾिसो। ऐं कंहिंजो असां बुरो कंदासीं त पोइ असांजी भलाई कीअं थींदी? इहो बि वीचार करे ॾिसो। चओ हरे राम। कंहिंजी दिलि दुखाईंदासीं ऐं असां इहो उम्मीद रखंदासीं कि माण्हू मूंसां भलो हलनि, पोइ इहो कीअं थींदो भाई? ऐं सभिनीनि जो भलो कंदासीं। कई माण्हू ईअं बि मिलंदा आहिनि जेके असांखे चवंदा आहिनि असां त कंहिंजो बुरो कयो ई न आहे, मां त कंहिंजो बुरो न कयो आहे, मां कंहिंजो बुरो सोचंदो बि न आहियां, पर मूंसां ईअं छो थो थिए? त भाई कोई पिछला कर्म असांजा अहिड़ा थियल आहिनि। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। कोई पिछला कर्म असांजा अहिड़ा थियल आहिनि जो असांखे हिसाब ॾियणो आहे। भाई सभिनीनि खां सुठे में सुठो कर्म आहे जेको, उहो तो भॻवान जी भक्तिअ जो। चओ राम।